सिंध टीवी न्यूज़ सखर ब्यूरो खैरपुर ज़िले जे राज़ी डेरे वेझो सताबे ॻोठ जे सिंध पब्लिक स्कूल जे सहकार सां तकरीरी मुक़ाबलो ऐं सकाफ़ती तकरीब कराई। तकरीब जी सदारत गवर्नमेंट सेकेंडरी टीचर्स एसोसिएशन जे अॻवान मक़सूद महेसर कई। सिंध टीवी नेटवर्क सखर जे ब्यूरो चीफ शौकत नूनारी ख़ास मेहमान तौर शिरकत कई। स्कूल जे बानी हाजी मोहम्मद पंजल खोड़ो आजियाणी तक़रीर कई, जंहिं बाद शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि तकरीरूं कयूं। कुर्तलैन खोड़ो मुक़ाबलो खटियो। बहितरीन परफॉर्मेंस ते कुर्तलैन खोड़ो के सिंध टीवी नेटवर्क सखर जे ब्यूरो चीफ शौकत नूनारी सिंध टीवी नेटवर्क सकाफ़ती ॾिहाड़ो एवार्ड ॾिनो। शागिर्दनि क़ौमी गीत गाए तकरीब में रंग भरिया। नौजवान कलाकारनि सोहेल सरवर ऐं बरकत अली भट्टी सुरन ऐं साज़न जे संगम सां कला जो रंग जमायो। स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि जो चवण हो त उहे सकाफ़त जो ॾींहुं ईद जीअं मल्हाईंदा। इहा बि असांजी हिकिड़ी ईद ई आहे। असांखे तमामु सुठो लॻी रहियो आहे सकाफ़ती प्रोग्राम। असां अजरक पाईंदा आहियूं, सकाफ़ती कपिड़ा पाईंदा आहियूं, टोपियूं अजरक पाईंदा आहियूं, तकरीर पेश कंदा आहियूं, पार्टिसिपेट कंदा आहियूं। हर शइ में ख़ुशी आहे। जो ॾींहं ते असां सकाफ़ती प्रोग्राम ते असां टोपी अजरक पाए करे हिन जो सबूत ॾिनो। अजरक टोपी ईद करे मल्हाईंदासीं। टोपियूं पाए अजरक पाए रस्तनि ते निकिरी ऐं उहो पुरजोश नमूने सां मल्हाईंदा आहियूं। सकाफ़ती ॾियारे खे असां ईअं मल्हाईंदासीं जीअं ईद प्रोग्राम कयो वेंदो आहे। असांजो 3 डिसंबर असां लाइ ख़ासि आहे। असीं हुन लाइ तयारियूं कयूं आहिनि। वधी ते हिन मुल्क वधी ते सताबो जे सिंध पब्लिक स्कूल जे शागिर्दनि इन अज़म जो इज़हार कयो त हू पंहिंजी सकाफ़ती ईद जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा। कैमरामैन जावेद खुनियो सां गॾु मुश्ताक टावरी, सिंध टीवी न्यूज़ सताबो, गंबट।